अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। आया आसफियाम मुजबारो चलब घोर में फसी पहर पुनल जाम जी मुजा ने से ने लठया पोए गोदर सब विसरियाम सुखन शाखू कढ़ियू हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सदर महफिल पीर तरीक़त रहबर शरीयत अलहाज क़िबला साईं सैयद राज़िक़ शाह बुखारी दामत बरकातुहुल आलिया मेहमाने ज़ी वक़ार पीर तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं सैयद मोहम्मद हनीफ शाह बादशाह साईं ज़फ़र शाह बादशाह राशिदी या जेके भी सादात किराम हैं मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम ज़ी वक़ार मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तों भाई हर साल जियां हिन साल बि ॻोठ मोहम्मद हाशिम जत जे आशिक़ मोहतरम जनाब आज़ा ग़ुलाम मोहम्मद जत आज़ा मास्टर मोहम्मद ईसा जत जी निगरानी में वॾे शान शौक़त सां इन्ही जहाननि जे सरदार जो मीलाद मल्हायो। दुआ की आयूं असांजे माइटनि जी ये मोहब्बत मदीने वाले मीर जी बारगाह में रब कबूल मंजूर फरमाए। दोस्तों रब्बिल अव्वल जी आज आखिरी तारीख अल्हम्दुलिल्लाह हर साल साईं जो मीलाद वधे थो। हिन साल अगे टे हिन साल 4 साल भी प्रोग्राम थी नई ऊंचाई गले ते असर सीने ते घट वध पानी खाधा सफर कल रात थोड़ो गले ते असर हो चक्कीर मूं शुरू कई पुठियां ब माण्हू उथिया तो मौली जो आवाज़ वेठल हलूं था घर आऊं वरी अटे सलात पढ़ंदो आहियां जंहिंजो मीलाद 5 मिंटनि खां पोइ महिरबानी थी वो अञा पोयां को बीड़ी सिगरेट पान खाधो आवाज़ मुंहिंजो खुली वियो छो हाणे ॿियो मौलवी वेठो आहे हलो त ॿुधो। दोस्तों टाइम काफ़ी थी चुको आहे। मूं अवां जी ख़िदमत में मीलाद शरीफ़ जे मौज़ू ते जेका रब करीम
बेहतरीन आयत करीमा नाज़िल फरमाई जंहिंमें रब खुल्लम खुल्ला असांखे एहसान जतायो उन्हीं जो तर्जुमो तफ़सील अवांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अवां सॼी जमात खे अर्ज़ा त मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके बाबरकत प्रोग्राम जो सींगार हिक आयत जी तशरीह ॿियो मीलाद मल्हाइण जी फज़ीलत क़ुरान हदीस जी रोशनी में उन खां पोइ मदीने वारा साईं दुनिया में कीअं आया अवांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अल्लाह से फरमायो त ईमान वारो तव्हां ते तव्हांजे रब वॾो थोरो फरमायो अर्ज़ा कयो रब थोरा त तव्हांजा तमामु घणा आहिनि वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा तूं पाण सोचवी त गणप खां परे पर आशिक़ चवंदा समूड जो पाणी मस करे विझो दुनिया जा सारा कलम दुबारा कलम करे विझो इंसान सब लिखण शुरू कन पन्नू ज़मीन जेड़ो हुजे मस खुटी वेंदी कलम टुटी वेंदा पन्नू भरजी वेंदो माण्हुनि जूं उमिरूं ख़त्म थी वेंदियूं न अल्लाह जा एहसान ॻणे सघंदा न लिखी सघंदा वाह जो तर्जुमो कयो आहे शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए जो थोरन मथे थोरा मुंह ते मारू वणन जा थर में वारी थोरी तंहिंखां घणेरा पोइ भलायूं ॿिया भेरा मां घणे घणी दुसि केतिरा हाणे एहसान त खोड़नि पर उन सां गॾु वरी जेको रब ॿियो ऑर्डर फरमायो वअम्मा बिनिअमति रब्बिका फहदिस हाणे मुंहिंजा थोरा ॻायो लायो ख़ुशियूं मल्हायो हर थोरे ते ख़ुशी कयो अल्लाह पाक असां खां 5 वक़्त नमाज़ बि सही कान थी पढ़जे ये थर जी वारी खां बि घणा आहिनि कीअं तुंहिंजा एहसान ॻणींदासीं कीअं गुण ॻाईंदासीं कीअं ख़ुशियूं मल्हाईंदासीं अल्लाह से असांखे वरी आसान तरीक़ो कढी ॾिनो ठीकु आहे हर एहसान न ॻायो हर एहसान हर गुण जी ख़ुशी तव्हां नथा मल्हाए सघो त पोइ मां अव्हांखे जेको पंहिंजो महबूब ॾिनो आहे पंहिंजो हबीब ॾिनो आहे उहो अहिड़ो थोरो आहे जो सभिनी थोरनि जो सरदार आहे
वॾो थोरो आहे जंहिंजे सदके मां ॿिया थोरा कया आहिनि उहो थोरो जंहिंजे दर तां सभु थोरा तव्हांखे मिलिया मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो कसम खुदा जो खुदा खुद मिलियो मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो कसम खुदा जो खुदा खुद मिलियो मोहम्मद जे दर खां अल्लाह पाक फरमायो ईमान वारो हाणे इहो मुंहिंजो जेको वॾो थोरो आहे इन थोरे खे ॻायो इन थोरे जा थोरे जूं ख़ुशियूं मल्हायो शुक्राना अदा कयो तव्हां मुंहिंजे महबूब जा मीलाद पढ़ो मुंहिंजे हबीब जा जलसा कयो मुंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधायो ऐं ॿुधो मां रब सम्झंदुसि अवां मुंहिंजा सभु थोरा लाहे छॾिया दोस्तों जी हदीस पाक में आहे त मां पीउ जा थोरा माण्हू लाहे कोन थो सघे रहिजी था वञनि पोइ माउ पीउ गुज़ारेगा हाणे छा करे हदीस पाक में आहे सूमर जे ॾींहुं पंहिंजी माउ पीउ जे क़ब्र जी वञी ज़ियारत करे रब लिखी छॾींदो हिन माउ पीउ जा हक़ अदा करे छॾींदो अल्लाह पाक फरमायो मुझे महबूब जा जलसा कयो भत विरायो मिठाइयूं विरायो खुशू कयो जलसा कयो मां रब चवंदुसि तव्हां मुंहिंजा सभु थोरा लाहे छॾिया सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि रब थोरो जतायो उनजी हिकिड़ी वजह अल्लाह से फरमाए तो रसूलम मिन अनफुसिहिम वॾो अवां ते थोरो इहो आहे जो मुंहिंजो हबीब आहे नूर मूं नूर पैदा फरमायो पोइ अवां जी आसानी जे लाइ मां पंहिंजे महबूब जे नूर खे अव्हां वारी सूरत में अव्हां वारे लिबास में मोकिलियो इहो मां रब जो अव्हां मोमिननि ते थोरो आहे जे मुंहिंजो हबीब नूर वारी सूरत में अचे हा नूर अचे हा न अव्हां क़ुरान सिखी सघो हा न हदीस सिखी सघो हा न मुंहिंजे हबीब जी कचहरी में वेही सघो हा न मुंहिंजे महबूब करीम सां गॾु वेही सघो रब जो अवां मोमिननि ते वॾो थोरो आहे जो अवां खे मां महबूब ॾिनो नूर पर अवां जे लिबास में के माण्हू चवनि था सुन्नी मदीने जे साईं जे बशर मञी कोन असांजा हज़ारों किताब को हिकिड़े किताब जो हवालो पेश करे असां साईं जी बशर नथा मञूं असां मञूं था बिल्कुलु साईं बशर आहिनि असल नूर लिबास बशरियत में साईं जो नूर ढकजी हाणे ॿियनि में असां में फ़र्क़ु ही आहे तो हू चवनि था नारे तकबीर नारे रिसालत मशाइख अहले सुन्नत सदर था
हिकड़ा मानू चवन था त साईं बशर ऐं उन्हनि जी दावा आहे त असां जहिड़ो असां सुन्नी चवंदा आहियूं त साईं बशर पर असां जहिड़ो त न पर 1.25 लख नबियुनि जहिड़ो बि आहे जखरे जहिड़ो जवान अदद सो कोन मोहर मिलनी मुरसली सरस सुसान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थिस मकान वो आगे जो एहसान दी हादी मेरे महलो असांजो अक़ीदो आहे बशर आहे पर महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोल हिक पासे हुननि सभिनि जो ढोल हिक पासे मुंहिंजे यार जो ढोल हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी वो यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुंहिंजे मदनीअ जो मुरकल हिक पासे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी फर्क थियो हो चवन था बशर आहे असां जहिड़ो आहे असां सुन्नी था चऊं त बशर आहे पर कई बि जहिड़ो कोई मिसल न मेरे कोई मिसल न मेरे ढोलण दी चुप करे मेरे लिए जा नहीं बोलण दी जा नहीं बोलण दी करा गल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी सुभान अल्लाह एहसान जी वजह तो थोरो जो सिर्फ मुझे महबूब जी खुशी सां मल्हायो त मां चवां थो त मुंहिंजा सभु गुनाह मां लाहे छॾिया ॿियो थोरो हिन सूरत में आहे त मुंहिंजो हबीब आहे नूर पर अव्हां जी सूरत में मोकिले इहो मां रब वटि थोरो सुभान अल्लाह असल नूर प्यारा मुसलमान भाइरो जिब्रील अमीन खां मदीने जे साईं पुछो त तुंहिंजी उम्र घणी आहे चइसि मुंहिंजी उम्र पुछ न तमाम वॾी उम्र आहे चलो हिकिड़ो त रखोसि मुड़ुसि सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
प्यारा मुसलमान भाइरो जिब्रील अमीन अर्ज़ कयो सोना मुंहिंजी उम्र तमाम वॾी आहे साईं फरमायो क़ब्ज़ का निशानी ॾेई पाण वटि उमिरि लिखंदा कोन्हनि असां जतन में हाणे कुझु रवाज पियो आहे अॻे उमिरि जो तइयुन कंदा अबा वाइननि जी भाॼी यादि आहे 10 वारी बोल तोखे यादि आहे पोइ उन ते हिसाब किताब हलंदो थोरो सी मुरकंदा साईं जो मीलाद हूँ भी जिते जतन की गाल कंदो तो पंहिंजे कोठी में मोली हबीबुल्लाह वारो कोठ गद्दा तो हुनजो नालो कोन्हो चांहि ते ॻाल्हि यादि असांजे जो जत हो अदा गुलाम मोहम्मद वारनि जो न उनजी लॻी पठाण सां दोस्त वो पठाण जी ही हिते इज़त कंदो उनजी दावत कई वॾा पाण वटि रवाज हूंदो हाणे त सांसिरूं वयूं गिलास विया जग विया बोतलुनि जो दौर आहे अॻे असां जतन में त ख़ासि रवाज हो चांहि पी वरी कोप रखंदा हुआ ऊंधो माना हाणे सम्झो ठीकु आहे हाँ सांसणी कोन्हे ऊंधो रखंदा त सौर ख़राब थी सांसर ते सो असां वारो माइट वियो पठाण जी दावत उन्हनि जे मुल्क में को रवाजी हिनखे चांहि पठाण चांहि भली हूंदी आहे टाइट हिकिड़ो कोप पियो थो जत कोई ऊंधो दिलि थियो त घुरां पर ऊंधो कयो बसि हाणे महिमान हुते वरी रवाज हो त ऊंधे कोप वारे खे वरी भरणो तो जत के वरी बियो भरे चाहे दूध पची पी लो वरी ऊंधो त केना हाँ तो बिल्कुल ऊंधो कोन थियो फासीरो थियो पठाण त थियो त जत फ़कीर असां वटि इहो आहे ऊंधे कोप वारे खे ॾींदा आहियूं सऊं रखंदो आहे उनखे कोन ॾींदा आहियूं ही त न सऊं आहे न ऊंधो आहे हे किथां जो रवाज आहे या भाउ हे असां में रवाज आहे त आहे त खणी अचो न आहे त मया जिब्रील अमीन अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब मुझी उम्र तमाम घणी आहे साईं फरमायो का निशानी हूंदी अर्ज़ कई मुंहिंजा साईं जॾहिं रब करीम मूंखे पैदा फरमायो मां अल्लाह जी दरबार में निहारियो उते मूंखे हिकिड़ो तारो चमकंदे नज़र आयो जेको 70,000 साल चमके पे 70,000 साल नजर कोन पे आयो मुंहिंजा महबूब उनखे तुलू गुरूब उनखे ज़ाहिर गायब में 72,000 मर्तबा ॾिठो साईं मुर्की फरमायो जिब्रील पोदाऊं तोखां इलाही वॾो मौन फरमायो तारो अज ने खारियो सुञाण दे जी मुंहिंजा साईं कीअं न सुञाण ॾिसो जेके मां 72,000 मर्तबा ॾिठो आहे अल्लाह जे महबूब पंहिंजे निरार मुबारक हीअ जो पटको मथे सिरकायो साईं जे निरार मुबारक में उहो तारो चमकण लॻो जिब्रील अर्ज़ कयो सोना अल्लाह जो सुनो इहो साॻियो तारो हो मुंहिंजे आका फरमायो जिब्रील मूंखे बि रब जी इज्जत जो कसम यो तारो आसमानी तारो कौन हो मां मोहम्मद जो नूर हो सुभान अल्लाह 70,000 साल पिया चमकिया 70,000 साल गायब जिब्रील रब जे दीदार में हो 70,000 साल का बाद अल्लाह जे इश्क जो ताब मुझे एड़ो सवार थींदो हो जो मां रब जे अॻियां झुकी पवंदो वरी 70,000 साल सजदे में हूंदो मिठाई साहब तॾहिं फरमायो त सोहर जा सिंगार ॾिठे अॻुआ
कुल फयकून हुई न काबी पचार न की सिद्धि हो न की चंद हो न हुई तौहीदी तवार तने मोहब्बत शान निहार लया हुई लतीफ जे सुभान अल्लाह फरमात जोड़े जोड़ जहान जी जदे जोड़ी आई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमा तय करीम ते चितो ताई अन मौला कर अंत महबूबी ये उताई कोई लिखी दिलाई भई सराऊ सैयद थे असल में साईं नूर आ खुदा थोरो करे असां वाले लिबास में मोकिलियो मुझे हबीब सां वेही भी सघो कचेरियूं भी करे सघो मुझे महबूब खां पिराए सघो कुरान सिखी सघो हदीस सिखी सघो हाणे अवां त नाज़ कयो त कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो किए सदे घर में विहारियूं तोरी फकीरी हाल हो सुभान अल्लाह कुर्ब केला थी वया ही ख्वाब हो न ख्याल हो किए सदे घर में विहारियूं तोरी फकीरी हाल हो सुभान अल्लाह अब आसान जड़ो थी सके तो आसान का शायरे के नबी जड़ो बनो अल्लाह माफ कर सही रज़्क़ ना जमा आसान जड़ो दे तो और एक दे से कलमा पढ़े उठा इतने बिगड़ी गाल याद है परदा हिता जे जतन दे यो आसान उठ काए जाति मां गुजरिया उठन जो धन जो हाणे किस्मती आया आहियो संग साईं मुगल पीर बादशाह जो दीदार करे यो होश पाक जो पहिरियों खड़ी जाति वारो कॾहिं 11 जे जलसे में ॿुधऊं इंशाअल्लाह जेको असांजो वॾो माइट हो उनके वॾो पटको गुलाबी रुमाल कंध में गुलाबी रुमाल खणंदा कि हाणे हीअं करियो हिकिड़ा उठियूं संभाली हिकिड़ा वञी साईं जी ज़ियारत करे उन टाइम साईं मुगल बादशाह जे दरवाज़े ते टिक लॻल हुई शीशो अंदर त अॼु बि केरु कोन्ह वञी दर बंद आहे पर उन टाइम शीशो लॻल असां वारो वॾो माइट पेंध कुलनि ते वञी साईं जे दर ते वेठो त हाणे शीशे में टिक में सॼो जत नज़र अचे पेंध पटका कपिड़ा जवाब घुरी पे कि भले साईं त मूंसां मांगे मिले असीं त ॿई हिकु जहिड़ा दुआ घुरी हाणे वरी हुनर खे चइदा हाणे तकलीफ़ न करेस बस मांखे ॾिठा साईं मुगल बिन बादशाह असीं ॿई मांगे हिकु जहिड़ा होॾां तकलीफ़ न कर हाँ जे असां जहिड़ो आहे त पोइ ॿी तकलीफ़ कहिड़ी पर मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जो हबीब हुआ जंगे खंदक में बीठा हिकिड़ो सहाबी आयो अर्ज़ की मुंहिंजा साईं मां बुख खां पेट ते पत्थर ॿधो आमना जे लाल पैरान मथे खणी फरमायूं तो हिकिड़ो ॿधो आहे मां मुस्तफ़ा बि ॿधो हज़रत जाबिर ॿुधी वरितो साईं महबूबन के अर्ज़ कयो सुनो
लगभग 450 असहाबी जंग जी तैयारी में जे मुंह में हुजे हा ताकत त सभिनी खे खाराए। सोना राज जी ॻाल्हि आहे, कन मुबारक में ॿुधाए थो, छेलो हिकिड़ो नंढो घर बीठो आहे, थोरो अटो, इजाज़त हुजे त सोना घर वञी छेलो कोई अचा मानी जो ऑर्डर ॾेई अचा, पोइ अची तव्हांखे वठी वञा, तव्हांखे मानी खाराए। साईं फरमायो ठीकु। हज़रत जाबिर घर आयो, छेलो पुठणी, साईं जा ॿ पुट, हिकिड़ो सुतो पियो, हिकिड़ो जागे पियो। जेको जागे पियो उन ॾिठो त बाबा छेलो कुए पियो, हीअं पियो कुए, छेलो कोई चमड़ी लाहे कमाए ठाहे पंहिंजे घर बुलाई त जल्दी ॻोड़ दे वठो, वठे माण्हू कढी वठो त मां मना जो लाल वठी थो वठी। मूं घर अची थिए जंहिंमें झरो मेहमान त तारे तनूरन में घेरे हणा भान, को पेकन सूजो पहान सिर घर घोड़ियो सैयद तां। मूसारी दे सुपुरी अची जे कार त पेरन भरिया पगड़ियो हथ विछाया वार, तो साजन सब जमार मत गोली थी गुजारियो। मुखे मारे न भिटाई घणो पड़े। प्यारा मुसलमान भाइरो, हज़रत जाबिर रवानो थी घर में ॻोड़ शुरू कयूं, मानी शुरू कयूं। को नंढो सुतो पियो सो जागियो, भाउ खां पुछे पाण वारो छेलो केॾां कि वो तो बाबा कोई छे ज्यादा कीअं पुठाई की तोखे ॾेखारे कीअं पुठी। छुरी खणी आयो, भाउ खे मथे वठी वियो अणसमझी में, झट ते जी हीअं सुतो अणसमझी में नंढड़ा ॿई पंहिंजे भाउ जे कंध ते काती रखी हलाई, शहीद थी वियो। अदा 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 सजननि त पाण उतां छत तां हेठि किरी पियो, उनजी बि हसरी टुटी वई, भई शहीद थी विया। मां रत ॾिठो डोड़ी आई, वाह जाबिर तुंहिंजी घरवारी तुंहिंजे सब्र तां कुर्बान। मथे वञे त बचड़ो कुठो भाकुर में खणी आई, ॿिन्ही खे वञी पींघे में सुमारे पंहिंजी चादर सां रत सफ़ा कई। मतां को ॾिसी न वठे, मतां को महबूब खे वञी न ॿुधाए, मतां अल्लाह जा महबूब मानी न खाइनि। साईं मतां मानी खां रहिजी वञे, इन जे करे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नासि अजमईन। महबूब जो फरमा पंहिंजी जान औलाद खां वधीक मूंखे भायो, मूंसां मोहबत कयो। अॼु मोटरसाइकिल ते को एक्सीडेंट थो थिए, सॼे ॻोठ में कोहराम मची थो वञे। ॿ शहज़ादा शहीद पिया, जाबिर जी घरवारी जे अख में लुढ़क न, मथां को महसूस करे साईं करे ॿुधाए, साईं खाई वञे पोइ ख़ैर। प्यारा मुसलमान भाइरो, हज़रत जाबिर ख़बर वठण आयो, मानी तैयार मानी साईं खे वठी हज़रत जाबिर जो साईं मानी तैयार भवन फरमायो बिलाल अबू हुरैरा सॼे मुजाहिदन खे दावत ॾे त सभिनी जी मानी हज़रत जाबिर जे घर आहे। छेलो बटे मानियूं हिदान 450 शायद मदीने में मूं अम्मा खातून जन्नत मौला अली साईं की शादी बयान कई।
आसपास में मुखे शैम्यू लाइए मोहरम में जो मुझा महबूब करीब मरजल बहरैन यल्तकिया बैनहुमा बरज़खुन ला यबगियान। रब फरमाए बस दरिया मिलिया बस समूद पाण में मिलिया जिन जो निकाह ब फेरो जो हिकिड़ो आसमाननि में ॿियो मदीने में। दरिया केरन मौला अली मुश्किल कुशा अम्मा सैयदा फातिमा ज़हरा इन्हनि जो निकाह अव्वल सते आसमान ते जो जिब्रील अमीन आयो अर्ज़ कई मुंहिंजा महबूब अव्हां खे लख मुबारक अल्लाह जे तरफ़ों सलाम। इन्नल्लाह ज़व्वज फातिमा मा अली अल्लाह से जी न्याणी फातिमा ज़हरा जी शादी निकाह आसमान जिब्रील सां करे छड़ी आहे पंहिंजो मौला अली साईं सां करे छड़ी आहे। साईं फरमाए जिब्रील न्याणी जे निकाह में वारिस वली जो हुअण तो ज़रूरी आहे। हैदर करार अली खातून जन्नत जी शादी थी मां तो हुयुसि वली वारिस केर बणियो। जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब अव्हां जी न्याणीअ जे निकाह जो वली वारिस ख़ुदि ख़ुदा बणियो। जिब्रील शाहिद केर हो निकाह ख़्वान केर हो। जिब्रील अर्ज़ कयो से निकाह मूं पढ़ियो मीकाईल इसराफील इजराईल शादी जा गवाह 40,000 मेहमान हा मलाइक हा हालांकि जितना मलाइकन मेहमान जो अदद थोरो हो पर जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब दुनिया वांगे